बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, पाण इस्लामिया जे क्लास 6 जे हिसे ॿिए में तव्हां सां मुखातिब आहियां। पहिरें पार्ट में पाण 3 चैप्टर पढ़िया हुआ ऐं ॿिए पार्ट में चौथे बाब खां असां शुरू कंदासीं। हाणे अचूं था सवालनि जी तरफ़। त चौथों बाब आहे इख़्लाक़ ऐं अदब। उन जो पहिरियों सुवालु आहे त तहारत जी माना आहे, ठीकु आहे, मेर ऐं गंदगीअ खां पाक थियणु। ऐं तहारत लफ़्ज़ जो ज़िद आहे निजासत, जंहिंजी माना आहे मेर पलीदी गंदगी। मतिलबु तहारत जो ज़िद निजासत थींदो। तहारत मां मुराद हर कंहिंजी पाकीज़गी आहे, मिसाल जिस्म, लिबास, ॻाल्हि ॿोल, सोच, माहौल जी पाकीज़गी। इन्हनि सभिनी शयुनि खे बि असां तहारत चई सघूं था। जीअं रोज़े में असां चवंदा आहियूं अखियुनि जी कननि जी पाकीज़गी हुजे, त इहे सभु शयूं बि इन्हनि में अची वञनि थियूं। सदाकत लफ़्ज़ सिद्क मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे सच ॻाल्हाइणु। सदाकत माना सच ॻाल्हाइणु, सिद्दीक़ सच ॻाल्हाईंदड़, सदाकत सिद्क मां वरितल आहे, माना सच ॻाल्हाइणु। अरबी ॿोलीअ में सच ॻाल्हाईंदड़ खे सादिक ऐं कूड़ ॻाल्हाईंदड़ खे काबिज़ सॾिबो आहे। सादिक ऐं अमीन, सादिक सच ॻाल्हाईंदड़, अमीन अमानतुनि जो ख़्यालु रखंदड़। पाण सॻुरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा निहायत मशहूरु लक़बनि मां हिकु आहे। पर हीअ थोरी चेंज, हालांकि बेसिक बुक्स में आहे, 6हों दर्जो एॾो वॾो बुक कोन्हे, पर इहे थोरी नई शइ ॾिसो त अरबी ज़ुबान में सादिक सचार ऐं काज़िब कूड़ ॻाल्हाईंदड़। ऐं जेकॾहिं सादिक जो ज़िद या काज़िब जो ज़िद अचे त असां हिक ॿिए खे ज़िद में बि ॾेई सघूं था, सादिक काज़िब या काज़िब सादिक, ठीकु आहे। अमानत लफ़्ज़ अमन मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे सुकून ऐं इत्मिनान। अमानत लफ़्ज़ जो ज़िद आहे ख़यानत। अमानत रखंदड़ शख़्स खे अमानतदार या अमीन चइबो आहे। एहसान लफ़्ज़ हुसन मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे सुठी, ख़ूबी ऐं भलाई। एसार लफ़्ज़ जी माना आहे तरजीह ॾियणु। एसार मां मुराद पंहिंजे ज़रूरत खे क़ुर्बान करे ॿियनि जे ज़रूरत जो ख़्यालु रखणु ऐं उनखे पूरो करणु। हुकूक लफ़्ज़ हक़ जो जमा आहे, जंहिंजी माना आहे साबित थींदड़ शइ। ऐं अल-इबाद लफ़्ज़ अब्द जो जमा आहे, जंहिंजी माना आहे बानो या ग़ुलाम। ईअं हुकूकुल इबाद मां मुराद थी बाननि जा हक़। हुकूकुल्लाह जीअं अलाह पाक जा हक़, हुकूकुल इबाद माना बाननि जा हक़। जीअं अलाह पाक जो फरमाद मां हुकूकुल्लाह खे माफ़ु करे सघां थो, जीअं निमाज़, रोज़ो, ज़कात, हज वग़ैरह, ऐं जेके बि अलाह पाक जे तरफ़ खां फ़र्ज़ु कयल शयूं आहिनि उन्हनि जी माफ़ी आहे। पर हुकूकुल इबाद जेके अलाह पाक पंहिंजे बाननि जा हक़ पंहिंजे बाननि ते मुक़ररु कया आहिनि, या जीअं वालदेन, मुड़ुस, ज़ाल, वेझा माइट, उस्ताद, पाड़ेसरी, शहरी, उन्हनि जा हक़ जेके असां ते आहिनि, उन्हनि जी माफ़ी तलाफ़ी उन्हनि खां ई वठणु घुरिजे ऐं उन्हनि जो इलाही सख़्तु पुछाइणो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ बाब 5 आहे हिदायत जा सरचश्मा, मुशाहिर इस्लाम। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे वालिद जो नालो ख़ुवैलद ऐं बीबी साहिबा जो लक़ब ताहिरा हुयो। पाण इहो सिंधी में बि पढ़ियो आहे, सोमाजी ब्यास में बि पढ़ियो आहे। ऐं हीअ आख़िरी चैप्टर पाण पढ़ियूं पिया क्लास 6 जो। हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा ऐं पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह हज़रत अबू तालिब पढ़ायो। हज़रत अबू तालिब जेको हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा चाचा हुया, उन्हनि हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो निकाह पढ़ायो हो। बीबी साहिबा ऐं हुज़ूर पाक जे ज़िंदगी जो साथ 25 साल रहियो। बीबी ख़दीजतुल कुबरा 65 सालनि जे ॼमार में वफ़ात कई। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बीबी साहिबा ऐं पाण सॻुरनि जी शादी थी हुई त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमिरि 25 साल हुई ऐं बीबी साहिबा जी उमिरि 40 साल हुई। पर जॾहिं त बीबी साहिबा 65 सालनि जी उमिरि में वफ़ात कई, मतिलबु त पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां 25 साल रहियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो समूरो औलाद बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मां थियो, सवाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेको हज़रत बीबी मारिया मां थियो हुयो। उनखां पोइ आहे त हज़रत अली रज़ीअ जी कुनियत अबुल हसन ऐं अबू तुराब हुई। सनन वालिद जो नालो अबू तालिब ऐं वालिदा जो नालो फ़ातिमा बिनत असद हो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा ते हैदर लक़ब सनन वालिदा रखियो हुयो, या हैदर नालो सनन वालिदा रखियो हुयो। हज़रत अली 10 सालनि जी उमिरि में ॿारनि में सभ खां पहिरीं इस्लाम क़बूल कयो। जीअं पहिरियां तव्हांखे ॿुधायो आहे त ॿारनि में सभिनी खां पहिरीं इस्लाम हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा क़बूल कयो। मर्दनि में सभ खां पहिरीं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा क़बूल कयो। औरतुनि में सभ खां पहिरीं हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा क़बूल कयो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा जी पहिरीं शादी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी
प्यारी न्याणी हज़रत बीबी फ़ातिमा ज़ुहरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां थी। हज़रत अली खे सन 35 हिजरीअ में ख़िलाफ़त जूं वाॻियूं मिलियूं या सन 35 हिजरी में पाण ख़िलाफ़त जूं वाॻूं संभालियूं ऐं पाण ख़ुलफ़ाए राशिदीन मां चोथे नंबर ते ख़लीफ़ा हुआ। पहिरियों ख़लीफ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॿियो ख़लीफ़ो हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु, टियों ख़लीफ़ो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं चोथों ख़लीफ़ो हज़रत अली करमल्लाहु वजह। हज़रत अली दारुल ख़िलाफ़ा मदीने मुनव्वरा मां तब्दील करे कूफ़े मुंतक़िल कयो। बाक़ी पोयनि टिनी ख़लीफ़नि जे दौर में दारुल ख़िलाफ़ा या जेको गादीअ जो हंधि कैपिटल सिटी मदीना मुनव्वरा आयो, पर हज़रत अली उनखे तब्दील करे कूफ़े मुंतक़िल कयो। हज़रत अलीअ जे ख़िलाफ़त जो अरसो 4 साल ऐं 9 महीना रहियो। हज़रत अलीअ खे हिकु ख़ारजी अब्दुल रहमान बिन मुलजम 29 रमज़ान ते ज़हरीली तलवार सां सजदे जी हालत में निमाज़ पढ़ंदे सजदे जी हालत में वार करे ज़ख़्मी करे छॾियो ऐं हज़रत अली करमल्लाहु वजह 21 रमज़ान सन 40 हिजरीअ में पंहिंजे रब सां वञी मिलिया ऐं शहादत जो मरतबो माणियो। हज़रत दाता गंज बख़्श जो असुल नालो अली ऐं वालद जो नालो उस्मान हो। हाणे ॾिसो हज़रत दाता गंज बख़्श त इलाही मशहूरु आहे, पाण सभई दाता गंज बख़्श मज़ारनि वग़ैरह ते या जेके बि उन जा हवाला आहिनि त दाता गंज बख़्श वग़ैरह ॿुधो आहे, उन ई नाले सां खेनि सुञातो वञे थो, पर सनन असुल नालो अली हुयो, ठीकु आहे। ऐं वालद जो नालो उस्मान। सनन विलादत अफ़गानिस्तान जे इलाइक़े हजवीर में 400 हिजरी मुताबिक़ 1009 में थी। उन करे ई हज़रत दाता गंज बख़्श खे हजवीरी बि चयो वेंदो आहे। गंज बख़्श लफ़्ज़ जो मतिलबु आहे रूहानी ख़ज़ानो बख़्शींदड़। पाण पंहिंजे ख़लीफ़नि मुरीदनि सां ऐं अक़ीदतमंदनि खे मतिलबु रूहानी सुकून बख़्शींदा हुआ, रूहानियत जे रस्ते ते हाणे जंहिंखे इनर पीस चइबो आहे, उन जे करे ई संदन ते नालो गंज बख़्श पियो, मतिलबु सुकून बख़्शींदड़नि जो दाता, ठीकु आहे, या वॾो। हज़रत दाता गंज बख़्श जे मशहूरु किताबनि में मिनहाजुल दीन, अल रियायतुल हुकूकुल्लाह, किताबुल बयान, अल हलल अयान शामिल आहिनि, पर तसव्वुफ़ ते फ़ारसी में लिखियल संदसि जो किताबु कशफुल महबूब तमामु घणो मशहूरु थियो ऐं दुनिया जे बेशुमार ॿोलियुनि में तर्जुमो थियो। हज़रत दाता गंज बख़्श जो इंतकाल 463 हिजरी मुताबिक़ 1062 में थियो। संदन जी मज़ार लाहौर में आहे। स्पेन हिकु यूरोपी मुल्क हो ऐं ईसाई सल्तनत जे मातहत हो। उतां जो ज़ालिम हुक्मरान रॉडर्क हो। मूसा बिन नसीर हिकु बहादुर सिपह सालार हुयो जंहिं अफ्रीका में इस्लामी सल्तनत क़ाइमु कई हुई। उन हिकु जनरल तारिक बिन ज़ियाद जी अॻुवाणीअ में 7000 फ़ौज जो जथो स्पेन रवानो कयो ऐं बाद में 5000 सिपाही पिणु मोकिलिया। तारिक बिन ज़ियाद स्पेन में सामुंडी किनारे ते पंहिंजा ख़ीमा खोड़ण जो ऐलान कयो ऐं उन जॻह खे अॼु ॾींहं ताईं बि जबल उल तारिक या जिब्राल्टर चइजे थो न, त मतिलबु तारिक बिन ज़ियाद जे अॻुवाणीअ में मुस्लमाननि स्पेन खे फ़तेह कयो हुयो। 8 ॾींहंनि जे जिदोजहद खां पोइ तारिक बिन ज़ियाद जे बहादुरीअ सां स्पेन जो क़िलो फ़तेह थियो ऐं 711 में तारिक बिन ज़ियाद स्पेन जे बादशाह रॉडर्क खे वाल्टेड दरिया जे किनारे ते क़त्ल करे छॾियो। मुस्लमाननि स्पेन ते तक़रीबन 700 साल ताईं हुकूमत कई। अॼु बि स्पेन में उन दौर जूं अज़ीम आली शान जमायतूं, जामिया मस्जिदूं, गरनाता ऐं अलहरमा समेत केतिरियूं शानदार अॾावतूं मौजूदु आहिनि ऐं मुस्लमाननि जी शाहकार इमारतुनि जो हुते आसार मौजूदु आहिनि। हीउ हुयो 6 दर्जे जो जेको बाब 4 ऐं बाब 5 ऐं जेको असां हिसे ॿिए में पूरो कयो। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल्स खे जेकॾहिं सब्सक्राइब न कयो आहे, चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, क्लास कीअं लॻो लाइक ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे ज़रूरु प्रेस कंदा त जीअं असांजे क्लासिस जे नोटिफिकेशन खां तव्हां आगाह थी सघो। ऐं हिकु ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हीउ 6 दर्जो कंप्लीट कयोसीं। इनशाला कोशिशि कंदासीं त जेको बि दर्जो आहे उन्हनि खे ॿिनि पार्ट में जल्दी कंप्लीट कयूं ऐं हिकु ई ॾींहं में 2 रखूं, न त वधि में हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो पार्ट, ॿिए ॾींहुं ॿियो पार्ट, त जीअं जल्द खां जल्द कोर्स कंप्लीट कयूं। ऐं इस्लामिया जो असां कोर्स कंप्लीट कयूं त जनरल साइंस, इंग्लिश ऐं मैथ जो असांखे ऑलरेडी प्रेशर आहे। इनशाला ताला मां पर्सनली मुंहिंजी जेका टीम आहे मां उनजी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां। कोशिशि कयूं पिया त तव्हांखे जेतिरो फैसिलिटेट करे सघूं, जेतिरा क्लासिस तव्हां ताईं पहुचाए सघूं,
वधीक तव्हां सेल्फ स्टडी बि कयो। अलाह पाक तव्हांखे पंहिंजे मक़सदनि में कामयाबु कंदो। ऐं इहा बि रिक्वेस्ट आहे त भले तव्हां असांजा क्लासिस ॾिसो, पर जेकॾहिं तव्हां वटि बुक्स अवेलेबल आहिनि त भले तव्हां सेल्फ स्टडी बि स्टार्ट करे छॾियो ऐं तव्हांखे जेको कुझु सम्झ में न अचे त पोइ तव्हां असांखां पुछी सघो था। पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं ईअं ई क्लासिस नोट कंदा रहो, नोट्स खे नोट कंदा रहो ऐं कोई बि क्वेश्चन हुजे तव्हां एनी टाइम पुछी सघो था। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।